मखतूम तालबुल बोला चए थो त हिकु तमन्ना जी बर्बादी जेकर हुजे पोइ त उन लाइ सभु कुझु कजे। हिकु तमन्ना जी बर्बादी जेकर हुजे पोइ त उन लाइ सभु कुझु कजे। हमनशी त हज़ारे तमन्नाऊं बर्बाद थियूं, कहिड़ी कहिड़ी तमन्ना जो मातम कजे। हाणे जे शख़्सियत खे सॾींदुसि, दिलि चवे थी त ताड़ियूं हणी उथी बि मुंहिंजी अजा कजो। ऐं हीउ प्रोग्राम हक़ीक़त में उनजे शान वटां कोन्हे, नंढड़ी कोशिशि आहे असांजी। इनशाला ज़िंदगी रही त वॾा प्रोग्राम थींदा रहंदा ऐं पाण बि हिते आहियूं, साईं बि हिते आहे इनशाला। तव्हांजी ज़ोरदार तारीफ़ में साईं ख़ालिद मुजाहिद चांजो। ॻाल्हियूं पेट भरण में वधी वण थियूं, परसे मुंहुं न कयूं, गोशे किरी न किरिया। असांजा मौजूद साईं फज़लुल्लाह फिदा ऐं ॿिया सभई जेके मौजूदीन आया आहिनि, सभई क़ाबिल एहतराम आहिनि। हिन धरती जा सभई बाशिंदा असां शहरनि जे लाइ, ख़ासि करे मज़दूर तबिके जा माण्हू, मिसकीन मज़दूर तबिके असां लाइ वधीक क़ाबिल एहतराम आहिनि। अस्सलामु अलैकुम। बुनियादी तौर ते प्रोग्राम लिखो थी वियो, तक़रीरूं घणियूं थी वियूं, शाइरियूं घणियूं थी वियूं। हाणे इन खे वरी जेकॾहिं तवारत ॾिबी त पोइ चवंदा भली हाणे इहो शाइर जेको आहे सो असां बेवाजिबी था कनि। इन करे आउं भायां थो ॻाल्हि खे घटि करियूं ऐं जल्दी में ॻाल्हि। हाणे असां वटि इहो तस्वर आहे त पाकिस्तान जो तस्वर आलामा इक़बाल ॾिनो, पाकिस्तान जो तस्वर आलामा इक़बाल ॾिनो त पोइ हिन मुल्क में शाइरनि जे लाइ इज़त हूंदी आहे। छो त तस्वर पाकिस्तान जो बानी जंहिं रियासत में तवार हो 82 साल खां, उहा रियासत जेका आहे कि शाइर जो तख़यल ऐं उनजे ख़्याल ऐं उनजे सोच में पहिरियां आई ऐं पोइ मुस्लिम लीग जे आई ऐं पोइ मुस्लमान बिरादरी आई। उहा पर हिते ईअं न थियो। हिते फैज़ अहमद फैज़ जेल में पियो, हिते हबीब जालिम जेल में पियो। जेतोणीकि किताबनि में ईअं पढ़ायो वञे थो त क़ाइद आज़म जे तस्वर में ठहियल हीअ रियासत आहे ऐं उनजो मोहम्मद अली जनाह जेको आहे ऐं उनमें हबीब ऐं उनजे मौत खां पोइ उनखे वरी ख़राज तस्लीम ॾिनी वई। हबीब जालिम जे मौत खां पोइ हबीब जालिम खे वॾो जेको सो पसंदि कयो ऐं फैज़ जे मौत खां पोइ फैज़ खे वॾो कयो। ऐं तव्हां ॾिसंदव त हिते जेका जमहूरी जदोजहद में सिफ़े अवल में जेके रहिया आहिनि उहे सभई शाइर रहिया आहिनि। बरे सगीर जे अंदरि ख़ासि करे पाकिस्तान ठहण खां पोइ जेके जदोजहदूं रहियूं आहिनि उन में जेके सिफ़े अवल जा माण्हू रहिया आहिनि उहे अदीब, दानश्वर, शाइर ऐं सहाफ़ी, जिन में केतिरा ई सहाफ़ी शहीद थी विया। हाल ई में हिकिड़ो जा सहाफ़ी शहीद थियो आहे, जीअं जो नुमाइंदो थियो, हामिद मीर खे 3 गोलियूं लॻियूं हुयूं। इहो ॾोकिरो इहो त उहे माण्हू अहसास था ॼाणाइनि माण्हुनि खे, ग़ुलामी मां निजात था ॼाणाइनि या ग़ुलामी जे ज़ंजीरनि जी निशानदेही था कनि। त इन करे बुनियादी तौर ते दुनिया जे उन्हनि क़ौमूं तरक़ी कंदियूं जेके पंहिंजे सिफ़े अवल जे दानश्वर, अदीब ऐं मुफ़क्कर खे सम्झंदियूं ऐं शाइर खे सम्झंदियूं ऐं हुनजो क़दरदानी कंदियूं। असांजी ज़वाल पज़ीरी जो कारण इहो आहे त लतीफ़ जहिड़ो वॾो शाइर 200 साल खां पोइ डॉक्टर सोरीले खे ख़बर पई त बाबा हीउ वॾो दुनिया जो अज़ीम शाइर हो, उन 100 दुनिया जे जेके अज़ीम शख़्सियतूं हुन में उनजी शाइरी लिखी ऐं उन पंहिंजो तर्जुमो कयो ऐं पोइ 1940-41 में सिंध में इहा ख़बर पई त लतीफ़ को वॾो शाइर हो। उनजा जेके रिसाला आया से 1940 ऐं 41 आया। इन खां अॻे फ़क़ीर चंद ॻाईंदा रहिया ऐं उनजी शाइरी पोइ गॾु कई हुई। अञा ताईं किथे भई 32 रिसालनि खां मथे कमु कयो आहे, जंहिंजी असीं एतिरा लापरवाह असीं पंहिंजे अज़ीम माण्हू। ऐं मूंखे तबक़ा कोन्हे जेको मुंहिंजी हयाती में, छो त मूंखे ख़बर हुई त शेक्सपियर खे 150 साल खां पोइ मन्ता मिली, लतीफ़ खे 200 साल खां पोइ मन्ता मिली हुई ऐं केतिरा ई असांजा शाइरनि जेके गुमनामी जी दुनिया में रहिजी विया, जीअं मीर चांडो जी शाइरी ॿुधाई या नेक मोमन जेको दबगर हो उनजी शाइरी हुई या तव्हांखे उर्स जी शाइरी हुई। अहिड़ा शाइर जेके गुमनामी जी घटी में ख़तमु थी विया, मरी विया, फौत थी विया ऐं के चंद शाइरनि वटि शाइर रहिजी विया। जेको सरदार ज़ाकिर जी शाइरी हुई, 52 साल जो एडिटर हो ऐं दानिश हो, वो जेको शाइर हो त हुस्न ज़ेरे बाम पंहिंजा ज़ुल्फ़ सिंगारे त पोइ नाज़ पंहिंजे खे नवां अंदाज़ सेखारे त पोइ। इन क़िस्म जो शाइर हो, पर उन किताब न पर शायद शऊर जी सतह अॻिते वधी आहे।
असां मुख़्तलिफ़ ज़ावियनि सां अदबी हिसाब सां तकरीर सां तहरीर सां तैलीम सां ऐं सियासी मैदान में हमेशह अकुल ऐं फ़हम खे फैलाइण जी कोशिशि कई आहे त माण्हुनि ताईं शऊर पहुचंदो हीअ क़ौम मुंज़िल मक़सूद ते पहुचंदी ऐं हिन जा किताब हिन जा दानश्वर हिन जो क़दीम तारीख़ जेका आहे महफ़ूज़ थींदी जेकॾहिं हीअ क़ौम ज़वाल पज़ीर थी वई त पोइ केरु लतीफ़े जो वारिस थींदो दुनिया में कई क़ौमूं आयूं ऐं उस धरती सां मिटिजी वियूं हुयूं पोइ डायनासोर वांगुरु हिकिड़ी कहाणी हूंदी त हा हिते हिकिड़ी क़ौम रहंदी हुई ऐं ख़तमु थी वई त उहा स्ट्रगल आहे ॿिनि शयुनि खे तव्हांखे संभाले रखिणो आहे तव्हांखे ॿोली खे ऐं तव्हांजी सम्झ जो पहिरियों सभु अवलई झोंको जेको आहे ख़ुशबू जेका आहे उहा आहे अदीब ऐं शाइर वो तव्हांजी ॿोली जो मुहाफ़िज़ आहे उहो तव्हांजी सक़ाफ़त जो मुहाफ़िज़ आहे उहो तव्हांजी तहज़ीब जो मुहाफ़िज़ आहे जेकॾहिं सुभाणे तव्हां कामयाबु थियो त पूरी दुनिया जे अंदरि तव्हांजी सक़ाफ़त ऐं तव्हांजी तहज़ीब खे माण्हू अपनाईंदा ऐं तव्हीं माण्हुनि जे लाइ रोल मॉडल हूंदव तव्हां आइडियल शख़्सियत हूंदव ऐं तव्हांजे स्टाइल में दुनिया गुज़ारींदी ऐं अॼु जेके दुनिया जे यूरोप जा माण्हू जा स्टाइल असीं गुज़ारियूं था उहे न करे जो उहे हिन वक़्तु असांजे शाइल आहिनि ऐं असीं ज़वाल पज़ीर आहियूं ऐं ॿियो सिंधू दरिया वो जेकॾहिं वियो वञो त पोइ तव्हांजो पघार उन ॿिनि शयुनि खे तव्हांखे संभाले रखिणो आहे हीअ सिविलाइज़ेशन सॼी सिंधू जे मथे आहे ऐं तव्हांजी पूरी ज़िंदगी जो आहे ऐं इन ॿिन्ही सां वरी हथ जुड़ांदा त इन करे इन शयुनि खे पंहिंजो गौर करणो पवंदो ऐं इनखे सम्झणो पवंदो हीअ हिकु बंजर सिरा हुई इन में चंद ॿ माण्हू जेके मिलनि था हिकिड़ो मुंहिंजो वालिद जंहिं 1950 में शाइरी कई ऐं ॿियो हो पंहिंजो पली महमूद मल महमूद पली उहे ॿ माण्हू लॻनि था जिते जे एरिया जा जेके लोकल हुआ नेक मोहम्मद बकर हो मगर उहो कंहिं ॿिए इलाइक़े जो हिते हिजरत करे आयो पोइ हिते गुज़ारे वियो त उन खां पोइ जेका पली बिरादरी में शाइरी आई जेको अदबी लाड़ो आयो जंहिंमें वफ़ा पली जहिड़ो आयो अब्दुल करीम पली आहे ऐं महमूद लुसवानी आहे या हिन वक़्तु में शाइरनि जो आहे या उहा शाइरी हिते फैलिजी उमरकोट में फैलाणी ऐं हिते जेका हीअ शाइरी जो जेको खेप तयारु थी उनमें मुंहिंजे वालिद जो जेको असरु हो उनजे असर खे क़बूल कंदे चील जे अंदरि जेके कलंदर शाह जी शाइरी आहे साईं अलीमुद शाह आज़द जी शाइरी आहे ऐं पोइ हिते गिरदोरवा में हिकिड़ी शाइरी जो जेको आहे तसलसल शुरू थियो उहो वधी विझी अॼु उन पोज़ीशन ते आहे जो उन मामले में असांजा माण्हू पंहिंजे शाइर सां शामिल आहिनि त इहा तव्हांजो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां